नाज़रीन, पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। कराची में पोरियत तबिको आलमी ॾींहं जे हवाले सां बेख़बर रही पंहिंजे कम में मसरूफ़ नज़र आया। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे नबी बख्श ख़ासकेली। जी नबी बख्श, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल जो अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। हर जगह ते नंढियूं नंढियूं वो रैलियूं कढी मज़दूरनि सां इज़हार यकजहती जो इज़हार कयो पियो वञे। पर अॼु बि उहे मज़दूर जेके आहिनि अॼु पंहिंजे बचण जी रोज़ी जे लाइ अॼु बि हिते अॾनि ते मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻह ते कमु कंदे असांखे नज़र पिया अचनि। ऐं हर साल पहिरीं मई ते हुकूमत तरफ़ां वॾा वॾा ऐलान त कया वेंदा आहिनि, पर हिन मज़दूरनि खे अञा ताईं पंहिंजा हक़ न आहिनि मिले सघिया। उन हवाले सां असांजी मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त अॼु अगरि असां रोज़ी ते न अचूं हा त असांजे बचड़नि जो गुज़र सफ़र कीअं थींदो। ऐं जॾहिं त हिननि खे इहा बि ख़बर कोन्हे का त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे ऐं मज़दूरनि जी हर जॻह ते छुट्टी आहे ऐं सरकारी सतह ते छुट्टी आहे। पर ही मज़दूर जेके आहिनि अॼु बि पंहिंजे बचड़नि जे लाइ हिते मज़दूरी जे लाइ परेशान वेठा आहिनि। जी।